हिन दौर में तव्हां कंहिंसां का बि ॻाल्हि करियो था त हुन सां आई कॉन्टेक्ट लाज़मी रखो। अगरि जे तव्हांजो आई कॉन्टेक्ट हुन सां न रहियो त तव्हांजी ॻाल्हि जो मतिलबु कुझु बि न निकिरंदो ऐं साम्हूं वारो इहो लाज़मी सम्झी वेंदो त हिन माण्हू जो को बि कॉन्फिडेंस कोन्हे ऐं हिन जी ॻाल्हि में को बि दम न आहे। जे तव्हां साम्हूं वारे सां नज़रूं हेठि करे ॻाल्हाईंदा त साम्हूं वारो इहो ई सम्झंदो त हिन जी ॻाल्हि सरासर ग़लति आहे, तॾहिं हिन जूं नज़रूं झुकियल आहिनि। काफ़ी माण्हुनि जो ॻाल्हाइण जो अंदाज़ इहो बि आहे त हू ॻाल्हाइण वक़्तु या त नज़रूं मथे करे छॾींदा आहिनि या त हेॾां होॾां घुमाईंदा रहंदा आहिनि, जंहिंसां साम्हूं वारो इहो सम्झंदो आहे त ही माण्हू पंहिंजे पाण खे घणो स्मार्ट पियो सम्झे, इन करे साम्हूं वारी जो ईगो हर्ट थी वेंदो। इन करे ॻाल्हाइण जे वक़्तु आई कॉन्टेक्ट लाज़मी रखो। तव्हां जे साम्हूं कहिड़े बि क़िस्म जो माण्हू वेठो हुजे, कहिड़े बि लेवल जो ऑफिसर वेठो हुजे, अगरि जे तव्हांजो उन सां आई कॉन्टेक्ट रहियो त तव्हांजी ॻाल्हि सिधी उन जे दिलि ते लॻंदी।